नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो लॻे इलियास सहतो जो रवासिन सहता बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि गुलाम फरी सहतो, मसामत हीरा खातून, मसामत सुहिणी सहतो मीडिया वारनि अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो। हिन चयो त ॻोठ जा बासर रहमतुल्लाह सहतो, मोहबत बरकत सहतो वारनि असां मिसकिननि जो 1 साल खां जीण जंजाल करे छॾियो। असांजी ज़मीन ऐं घरनि ते कब्ज़ो करण लाइ औरतनि, ॿारनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो वञे थो। ज़मीन ते पाणी वहण न पिया ॾियनि। असांजे घरनि जे दरनि अॻियां ओताकूं ठाहे औरतनि ऐं ॿारनि खे गैर मोहरम माण्हुनि खे वेहारे गार गंद कनि था, घरनि ते हमला करे रहिया आहिनि ऐं कूड़ियूं फरियादियूं करे लॾाइण चाहिनि था। सोबोदेरो पुलिस बासर ख़िलाफ़ क़दम खणण की बाहि थी। असां मिसकिननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। मुखालिफ़ किथे बि असां सां फ़ैसिलो नथा कनि ऐं पंहिंजी ॾाढ करे रहिया आहिनि। असां ग़रीबनि जी को बि ॿुधण वारो न आहे। बासर ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। असां वज़ीर आला सिंध समेत वसवारनि खां मुतालबो करियूं था त असांखे तहफ़ुज़ ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।